अस्सलाम वालेकुम क्लास। मां अल्ताफ़ अहमद कोलाची तो सभिनी खे वेलकम कयां थो नईम्स वर्चुअल अकेडमी में। अच्छा, अॼु असांजो चौथों पार्ट ऑफ स्पीच आहे, उहो आहे एडजेक्टिव। हाणे एडजेक्टिव खे सिंधी में सॾिबो आहे सिफ़त। हाणे सिफ़त या एडजेक्टिव ॾेखारींदो छा आहे? दरअसल इट शोज़ क्वालिटी, क्वांटिटी, नंबर एंड कलर ऑफ नाउन और प्रोनाउन। इहो ॾेखारींदो आहे क्वालिटी यानी ख़ासियत, मेरिट या डीमेरिट ॿई क्वालिटी में ईंदा आहिनि, कंहिंजो गुण या अवगुण। क्वांटिटी माना मिक़दार कंहिं शइ जो केतिरो हुजे। नंबर माना जेके असां नंबर पढ़ंदा आहियूं 1 2 3 4 5 6 7। एंड कलर ऐं रंग कंहिंजा ॾेखारींदो आहे। इहे चारे शयूं कंहिंजो ॾेखारींदो आहे? नाउन या प्रोनाउन जूं इहे शयूं ॾेखारींदो आहे। सेंटेंस में कंहिं बि नाउन या प्रोनाउन जे बारे में ॾेखारींदो आहे। हाणे जेका हिते सम्झण जी ॻाल्हि आहे, हिते तव्हां ॾिसी सघो था मां काइंड्स ऑफ एडजेक्टिव्स अलॻि न लिखिया आहिनि। हे तव्हांजे लाइ मां आसान डेफिनेशन ठाही आहे। ना त जेका डेफिनेशन आहे लिखंदा आहिनि एडजेक्टिव क्वालिफाइज़ अ नाउन, प्रोनाउन वग़ैरह वग़ैरह, पर उन में छा हूंदो आहे, उन डेफिनेशन में तव्हांखे शइ क्लियर न थींदी। हे तव्हांखे क्लियर थींदी, इन जे लाइ मां तव्हांजी अहिड़े क़िस्म सां डेफिनेशन जेका आहे उहा डेफिनेशन फॉर्मेट ठाहियो आहे तव्हांजे लाइ। ठीकु आहे। हाणे एडजेक्टिव सिर्फ़ु इहे चार शयूं ॾेखारींदो आहे। सभ खां पहिरियों अचो छा ॾेखारींदो आहे? क्वालिटी। हाणे क्वालिटी में मेरिट डीमेरिट यानी कंहिंजी तारीफ़ या गिला, गुण या अवगुण ॿई अची वेंदा आहिनि। मिसाल तौरु का शइ गुड आहे, ही इज़ अ गुड बॉय, उनजी तारीफ़ आहे। ही इज़ अ बैड बॉय, उनजी गिला आहे। शी इज़ अ ब्यूटीफुल गर्ल, उनजी तारीफ़ आहे। अहिड़ा जेके लफ़्ज़ कंहिंजी तारीफ़ में या कंहिंजी गिला में बयानु कया वञनि, कंहिंजे गुण या कंहिंजे अवगुण जे तौर ते बयानु कया वञनि, अहिड़े लफ़्ज़नि खे छा सॾिबो आहे? क्वालिटी। ये ठीकु आहे, ख़ासियत ॾेखारींदा इहे लफ़्ज़। ऐं इहा क्वालिटी जी कैटेगरी कंहिं वटि आहे? एडजेक्टिव वटि आहे। उन खां पोइ एडजेक्टिव ॿियो छा ॾेखारींदो आहे? क्वांटिटी ॾेखारींदो आहे, यानी मिक़दार ॾेखारींदो आहे कंहिं शइ जो केतिरो हुजे। मिसाल तौरु हाफ अधु, फुल मुकमिल, फ्यू माना चंद थोरा, ऐं मैनी माना घणा। हाणे इहो मिक़दार आहे। मिसाल तौरु हिकु जॻह ते घणा माण्हू आहिनि, इहो उन्हनि माण्हुनि जो मिक़दार आहे। थोरा माण्हू आहिनि, इहो बि मिक़दार आहे। हिकु जॻह फुल ऑफ ऑडियंस लॻी पई आहे, उहो बि इन्हनि जो मिक़दार थो ॿुधाए। हाफ स्पून, फुल स्पून चवंदा आहियूं। डॉक्टर जॾहिं मिक़दार असांखे कंहिं शइ जो दवा जो डोज़ ॿुधाईंदो आहे त उहो इहो मिक़दार असांखे ॿुधाईंदो आहे। उन खां पोइ एडजेक्टिव टीं शइ कहिड़ी ॾेखारींदो आहे? यानी नंबर। नंबर मानी अदद ॾेखारींदो आहे। हाणे अदद ॿिनि क़िस्मनि जा, हिकिड़ा कार्डिनल हूंदा आहिनि, ॿिया आर्डिनल हूंदा आहिनि। मिसाल तौरु हाणे जेके आहिनि 1 2 3 4 5 6 7 अप टू अरब्स एंड करोड्स, असल जेके एडजेक्टिव जा नंबर आहिनि उहे हे आहिनि। लेकिन हे नंबर भी एडजेक्टिव के तौर ते इस्तेमालु थींदा आहिनि। फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, इहे जेके नंबर आहिनि इहे भी एडजेक्टिव के तौर ते इस्तेमालु थींदा आहिनि। उन खां पोइ आहे एडजेक्टिव में ॿियो कलर। दुनिया में जेके कलर आहिनि, वाइट, ब्लैक, ब्लू, रेड, ग्रीन, पर्पल एट्सेट्रा, जेके भी दुनिया में कलर आहिनि उहे सभु केरु ॾेखारींदो आहे? उहे सभु एडजेक्टिव ॾेखारींदो आहे। हाणे एडजेक्टिव सिर्फ़ु इहे चार शयूं ॾेखारींदो आहे। हाणे इन्हनि चारनि खे तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां जेको आहे काइंड्स ऑफ एडजेक्टिव सम्झो। फॉर एग्जाम्पल जेकॾहिं काइंड्स ऑफ एडजेक्टिव मां लिखां न, तव्हांजे लाइ हिकु त डिघो थी वञे, गैर ज़रूरी हुयो उहो, ऐं ॿियो तव्हांखे सम्झ घटि अचे आहे। हे मां तव्हांजे लाइ आसान डेफिनेशन ठाही आहे। ठीकु आहे न, पंहिंजे एक्सपीरियंस मंझां। एडजेक्टिव सिर्फ़ु इहे चार शयूं ॾेखारींदो आहे। हाणे काइंड्स में तव्हां किथे बि एडजेक्टिव जा काइंड फाइज़ कंदो, किथे 7 लिखियल हूंदा आहिनि, किथे 5, किथे 8 भी लिखियल हूंदा आहिनि। उन्हनि ॾे तव्हां न वञो, एडजेक्टिव सिर्फ़ु इहे चार शयूं ॾेखारींदो आहे। मिसाल तौरु हाणे इन्हनि खे काइंड जे तौर ते अगरि नाला ॾियूं हा, इहो ईअं थी सघे पियो: एडजेक्टिव ऑफ क्वालिटी, एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी, एडजेक्टिव ऑफ नंबर, एडजेक्टिव ऑफ कलर। ठीकु आहे न। इन खां अलावा मुख़्तलिफ़ क़िस्म जा ॿिया बि लिखिया वेंदा आहिनि, इंटेरोगेटिव एडजेक्टिव वग़ैरह वग़ैरह। उहे हिते लिखण जी काई ज़रूरत न आहे, ऐं उहे शयूं तव्हांखे जस्ट सिर्फ़ु कंफ्यूज़ कंदियूं। ॿियो उन्हनि में कोई एॾी इंपॉर्टेंट शइ आहे ई कोन। एडजेक्टिव बुनियादी तौर ते सिर्फ़ु इहे चार शयूं ॾेखारींदो आहे, जेके तव्हांखे ज़हन में रखणियूं आहिनि। हाणे उन खां पोइ अचो, यादि रखे छॾो एडजेक्टिव जी जेका आहे क्वालिटी ऐं क्वांटिटी। ठीकु आहे न। इन्हनि ॿिन्ही में छा आहे, ऐं कलर में बि उन्हनि जूं डिग्रीज़ हूंदियूं आहिनि। डिग्रीज़ जी माना लेवल जंहिंखे तव्हां चओसि। ठीकु आहे न। हिकिड़ी शइ जी लेवल थोरी आहे, ॿी जी उन खां कुझु मथे आहे, ॿी जी सभिनी खां मथे आहे। इहा डिग्री चइबी आहे, उनजी लेवल चइबी आहे। हाणे डिग्रीज़ ऑफ एडजेक्टिव हूंदियूं आहिनि कहिड़ियूं? हाणे एडजेक्टिव जूं डिग्रीज़ 3 हूंदियूं आहिनि। हाणे जीअं तव्हांखे ख़बर आहे, वर्ब जूं 3 फॉर्म्स हूंदियूं आहिनि, जीअं फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म। प्रेजेंट, प्रेजेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल या पास्ट फॉर्म वग़ैरह वग़ैरह। हाणे ईअं जीअं प्रोनाउन जो असां केसिस पढ़ी आयासीं। ठीकु आहे। जेको आहे नॉमिनेटिव या पॉजिटिव ऐं पॉजिटिव, उन खां पोइ ऑब्जेक्टिव केस। ईअं वरी एडजेक्टिव वटि छा हूंदो आहे? डिग्रीज़ हूंदियूं आहिनि। हाणे पहिरीं जेका डिग्री आहे एडजेक्टिव जी, उनजो नालो हूंदो आहे पॉजिटिव। ॿी जेका डिग्री आहे एडजेक्टिव जी, उन खे सॾिबो आहे कंपेरेटिव।
टी जेका डिग्री आहे एडजेक्टिव जी उनखे चइबो आहे सुपरलेटिव डिग्री। हाणे पॉज़िटिव सेंटेंस में कॾहिं इस्तेमालु थींदी जॾहिं का शइ हिकु नॉर्मली तौर ते बयानु कई वञे, उन तारीफ़ जी उन शइ जी तारीफ़ कई वञे या उन जो गुण या अवगुण बयानु कयो वञे या उन जी गिला बयानु कई वञे नॉर्मली तौर ते, इंडिविजुअल तौर ते। मिसाल तौर मां चवां थो हू हिकु सुठो छोकिरो आहे, ही इज़ अ गुड बॉय। हाणे हिते इन छोकिरे जो कंहिं ॿिए सां मुक़ाबिलो नथो कयो वञे त कंहिं खां सुठो आहे, जस्ट ईअं नॉर्मली चयो वञे थो, ठीकु आहे। हाणे कॉम्पेरेटिव लफ़्ज़ कंपेरिज़न मञनि निकितल आहे। कंपेरिज़न माना तव्हां ख़बर आहे मुक़ाबिलो। कॉम्पेरेटिव माना एडजेक्टिव जी उहा डिग्री जेका ॿियनि सां उन शख़्स खे उन नाउन या प्रोनाउन खे कंपेयर करे, उनखे कॉम्पेरेटिव डिग्री चइबो आहे। मिसाल तौर मां जॾहिं चयो अली इज़ अ गुड बॉय, हाणे हिते नॉर्मली मां अली जी तारीफ़ कई, अली खे कंहिं सां कंपेयर न कयो, मां चयो अली सुठो छोकिरो आहे। हाणे जेकॾहिं अली खे मां कंपेयर करां क्लास में फॉर एग्ज़ाम्पल फ़हद सां, मां चवंदुमि अली इज़ बेटर देन फ़हद। अली माना हिकु बहितर छोकिरो आहे बनिस्बत कंहिंजे क्लास में फ़हद जे। हाणे इहा हिते मां छा कयुमि, अली खे फ़हद सां कंपेयर कयुमि ऐं उहा डिग्री उहो वर्ड जेको एडजेक्टिव जो ॿिन्ही जी कंपेरिज़न जे लाइ इस्तेमालु थियो, उन डिग्री खे उन वर्ड खे छा चवंदासीं कंपेरेटिव फॉर्म ऑफ एडजेक्टिव या कंपेरेटिव डिग्री ऑफ एडजेक्टिव, ठीकु आहे। उन खां पोइ अचो एडजेक्टिव जी जेका ॿी डिग्री आहे लास्ट डिग्री जंहिंखे चइबो आहे सुपरलेटिव। हाणे सुपरलेटिव सुपर वञा तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था जॾहिं असां हिकिड़ी शइ खे कंपेयर कयूं, हाणे हे बि कंपेरिज़न जे लाइ इस्तेमालु थींदी आहे। हे कंपेयर कंहिं हिकिड़े सां कंपेयर करणो हुजे त कंपेरेटिव, जेकॾहिं सभिनी सां कंपेयर करणो हुजे असांखे हिकिड़ी शइ खे पूरी दुनिया सां या पूरी क्लास सां ऐं पूरे क्राउड सां कंहिंखे हिकिड़े माण्हू खे कंपेयर करणो हुजे, पोइ उते कहिड़ी डिग्री इस्तेमालु थींदी, उते सुपरलेटिव डिग्री इस्तेमालु थींदी आहे। मिसाल तौर मां जॾहिं चवां अली इज़ अ गुड बॉय, हाणे हिते पॉज़िटिव आहे, मां पॉज़िटिवनेस ॾेखारंदो अली खे कंहिं सां कंपेयर नथो करां। जेकॾहिं चयो वञे कि अली इज़ अ बेटर बॉय, अली बनिस्बत ज़ाहिद जे आहद जे फ़हद जे बहितर छोकिरो आहे, उते बेटर इस्तेमालु थींदो आहे। इहा अली जी कंपेरेटिव डिग्री आहे, इन वर्ड जी कंपेरेटिव डिग्री आहे, ठीकु आहे, या अली जी बि कंपेरेटिव डिग्री आहे। उन खां पोइ सुपरलेटिव डिग्री, अली इज़ द बेस्ट बॉय इन द क्लास। हाणे हिते ॾिसो मां अली खे सभिनी सां मुक़ाबले में आणे छॾियो आहे। हाणे जॾहिं सभिनी सां मुक़ाबले में आंदो वेंदो त उनखे सुपरलेटिव फॉर्म या सुपरलेटिव डिग्री चइबो ऐं एडजेक्टिव जहिड़ी डिग्री खे सुपरलेटिव डिग्री चइबो आहे, ठीकु आहे। हाणे ॿियो इन जो मिसाल मां लिखियो आहे ब्यूटीफुल। ब्यूटीफुल जी वरी जेका कंपेरेटिव डिग्री आहे इहा आहे मोर ब्यूटीफुल, जेका सुपरलेटिव डिग्री आहे उहा छा आहे मोस्ट ब्यूटीफुल। हाणे एडजेक्टिव जूं इहे डिग्रीज़ हूंदियूं आहिनि, इहे तव्हांखे यादि करणियूं पवंदियूं। कुझु जा कानून हूंदा आहिनि, कुझु जा न हूंदा आहिनि। के जेके इरेग्युलर हूंदा आहिनि, जीअं हाणे इन्हनि जो कोई कानून न आहे, गुड बेटर बेस्ट बैड वर्स वर्स्ट, इन्हनि जो कोई कानून न हूंदो आहे। हे वरी कुझु रेगुलर हूंदा आहिनि, जीअं ब्यूटीफुल मोर ब्यूटीफुल मोस्ट ब्यूटीफुल, इंटेलिजेंट मोर इंटेलिजेंट मोस्ट इंटेलिजेंट, अहिड़े क़िस्म जा एडजेक्टिव बि असां वटि हूंदा आहिनि। हाणे हिते हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु जहिड़ी आहे, उनखे मां नोट करे अलॻि तव्हांजे लाइ लिखियो आहे त हाणे प्रेज़ेंट पार्टिसिपल्स, हाणे प्रेज़ेंट पार्टिसिपल वर्ब जी उन फॉर्म खे चइबो आहे जंहिंखे आम हरफ़नि में असां चवंदा आहियूं वर्ब जी चौथी फॉर्म, उहा फॉर्म जंहिंजे पोयां इंग लॻल हूंदो आहे या इंग फॉर्म ऑफ वर्ब उनखे चयो वेंदो आहे, ठीकु आहे। हाणे जॾहिं वर्ब जी इंग फॉर्म ऑफ वर्ब या वरी पास्ट पार्टिसिपल्स, पास्ट पार्टिसिपल माना वर्ब जी जेका सेकंड या थर्ड फॉर्म चओसि, स्पेशली थर्ड फॉर्म चइबो आहे इनखे, थर्ड फॉर्म जंहिंजे पोयां ई डी लॻल हुजे, इहे ॿई जेके आहिनि त फॉर्म्स ऑफ वर्ब, लेकिन इहे एज़ एडजेक्टिव बि इस्तेमालु थींदियूं आहिनि। हाणे कीअं उहो तव्हांखे मां जीअं पहिरियों बि चई चुको आहियां, सभु पार्ट्स ऑफ स्पीच तव्हांखे सेंटेंस में पंहिंजो तारुफ़ कराईंदा कि उहे इस्तेमालु कहिड़े हिसाब सां थियल आहिनि, एज़ नाउन इस्तेमालु थियल आहिनि, एज़ वर्ब, एज़ एडजेक्टिव, एज़ छा इस्तेमालु थियल आहिनि। हाणे हिते तव्हां सेंटेंसिस में ॾिसी सघो था, तव्हांखे क्लियर थी वेंदो त कहिड़ो एडजेक्टिव जे तौर ते इस्तेमालु थियो आहे, कहिड़ो वर्ब जे तौर ते। पर उहो वर्ड जंहिंजे पोयां इंग लॻल हुजे या वर्ब जंहिंजे पोयां इंग लॻल हुजे, उहो वर्ब जंहिंजे पोयां ई डी लॻल हुजे, उहे एज़ वर्ब बि इस्तेमालु थींदा आहिनि ऐं एज़ जेको आहे एडजेक्टिव बि इस्तेमालु थींदा आहिनि। कीअं, हाणे हिते सेंटेंस ॾिसो, ही इज़ बोरिंग, हू बोर करे रहियो आहे, हू असांखे बोर करे रहियो आहे, ठीकु आहे न। हाणे हिते इज़ बोरिंग, हिते बोरिंग छा आहे, एज़ एक्शन वर्ब इस्तेमालु थियो आहे। हाणे साॻे बोरिंग खे मां हिते एडजेक्टिव जे तौर ते इस्तेमालु कयो आहे, जीअं इट्स अ बोरिंग सॉन्ग। असां को सॉन्ग ॿुधूं था, को स्टोरी ॿुधूं था, को फिल्म ॾिसूं था, को ॻाल्हि ॿुधूं था, चऊं था इट्स अ बोरिंग सॉन्ग, हे हिकु बोरिंग सॉन्ग आहे, ठीकु आहे न। हाणे हिते जेको बोरिंग आहे इहो एज़ एडजेक्टिव इस्तेमालु थियल आहे, एडजेक्टिव नाउन जे अॻियां या प्रोनाउन जे अॻियां इस्तेमालु थियल आहे, ठीकु आहे न। हाणे हिते जेको इहो बोरिंग आहे एज़ एडजेक्टिव इस्तेमालु थियो आहे। हाणे बोरिंग, हाणे हिते मेरिट ऐं डीमेरिट जी उन कैटेगरी में अची वियो ऐं हिते इहो एज़ बोरिंग आहे एज़ एडजेक्टिव इस्तेमालु थियल आहे। हाणे हिते ॿियो तव्हां ॾिसी सघो था, दे हैड एजुकेटेड अस, ई डी ओ हे फॉर्म, दे हैड एजुकेटेड अस। हाणे हिते जेको एजुकेटेड आहे एज़ वर्ब इस्तेमालु थियो आहे, एक्शन वर्ब जे। हाणे हिते वरी साॻियो वर्ड ॾिसो, एजुकेटेड पीपल अंडरस्टैंड इट,
पढ़ियल लिखियल माण्हू इन ॻाल्हि खे अंडरस्टैंड कंदा आहिनि, इन ॻाल्हि खे ग्रास्प कंदा आहिनि, इन ॻाल्हि खे सम्झंदा आहिनि। हाणे हिते जेको एजुकेटेड आहे इहो एज़ एडजेक्टिव इस्तेमालु थियल आहे, हिते जेको एजुकेटेड आहे इहो एज़ वर्ब इस्तेमालु थियल आहे। ठीक है, you with the span of time when you will get all things understand or you will be well aware of all the important things, then you can yourselves determine, you can yourself compare these things, that whether these are used as noun, verb or as any other part of speech. ठीक है, इन में परेशान थियण जी काई ज़रूरत न आहे। आहिस्ता आहिस्ता जीअं तव्हां सिखंदा वेंदो तव्हांजे लाइ सभु कुझु क्लियर थी वेंदो त इहो एज़ वर्ब इस्तेमालु थियल आहे एडजेक्टिव पर, या तव्हांखे ॼाण हुजे इहो इन जे तौर ते। अच्छा, हाणे हिते मां स्पेशल हिकिड़ो ॿियो नोट आयो आहे त आर्टिकल्स आर कंसिडर्ड एडजेक्टिव्स। जेके इंग्लिश में आर्टिकल आहिनि द, ए, एन, जेके मां तव्हांखे इंट्रो क्लासिस में पढ़ाए चुको आहियां, उहे जेके आर्टिकल्स आहिनि न उहे एडजेक्टिव में काउंट कया वेंदा आहिनि। अगरि तव्हांखे कॾहिं बि कंहिं एग्ज़ाम में इहो टेस्ट अची वञे, इहो हिकिड़ो क्वेश्चन मां पाण हिकिड़े एग्ज़ाम में फेस करे चुको आहियां, उन में वर्ड द यूज़ थियल हुयो ऐं हेठो लिखियलु हुयो त द अकॉर्डिंग टू पार्ट्स ऑफ स्पीच छा आहे, नाउन आहे, प्रोनाउन आहे, वर्ब आहे या एडजेक्टिव आहे। हाँ द खे आम तौर ते ईअं बि चयो वेंदो आहे त इहो पार्ट्स ऑफ स्पीच खां अलॻि आहे, लेकिन अगरि इन खे पार्ट्स ऑफ स्पीच में कॾहिं रखियो वञे या तव्हां खां कॾहिं पुछियो वञे त पार्ट्स ऑफ स्पीच में इन्हनि आर्टिकल्स खे एन या द खे किथे रखंदासीं, तव्हां छा चवंदव, इहे एडजेक्टिव में इन काउंट थींदा आहिनि। उमेद आहे तव्हांखे इहे ॻाल्हि सम्झ अची वेंदी। इन खां पोइ असां नेक्स्ट ते हलूं था, उहो असांजो आहे एडवर्ब। हाँ हे भी मां तव्हांजे लाइ इंतिहाई जेको आहे आसान करे तव्हांखे पेश कयां थो, ताकि जीअं तव्हांखे सम्झण में ॾुखियाई न थिए। हाणे हिते काइंड्स ऑफ एडवर्ब लिखण जी बजाय, छो त उहे तव्हांजे लाइ सम्झणु थोरा कॉम्प्लिकेटेड थी वञनि, हिते मां तव्हांजे लाइ आसान डेफिनेशन करे इन जी लिखी आयो आहियां। हाणे डेफिनेशन जेकॾहिं उहे एडवर्ब जी तव्हां पढ़ी हूंदी या ॿुधी हूंदी, एडवर्ब खे बि ईअं चइबो आहे एडवर्ब इज़ अ वर्ड विच क्वालिफाइज़ नाउन वग़ैरह वग़ैरह, या चयो वेंदो आहे एडवर्ब टेल्स अस हाउ, वेन, वेयर एनीथिंग हैपन्स वग़ैरह वग़ैरह। लेकिन मां तव्हांजे लाइ आसान डेफिनेशन लिखी आहियां जंहिं में तव्हांजो मक़सदु हासिल थी वञे। एॾी कॉम्प्लिकेटेड लिखण जो या मां पंहिंजी इंग्लिश तव्हां ते ॼाणा, असांजो क़तन इहो मक़सदु न आहे। तव्हां मुंहिंजा काफ़ी स्टूडेंट्स मूंसां कॉन्टेक्ट करनि था पिया, उहे इहो चवनि था पिया सर असां अॻु में जेके शयूं न सम्झी सघिया आहियूं, हाणे असां काफ़ी हद ताईं उहे शयूं बि क्लियर असांजे लाइ थियनि थियूं पियूं। असांजो मक़सदु इहो आहे त कॉम्प्लिकेटेड शइ खे बि असां तव्हांजे लाइ आसान करे पेश कयूं, जीअं एट द टाइम ऑफ अटेम्प्टिंग योर पेपर्स इट मस्ट नॉट बी presented before you as a tough or difficult thing. You must have the ability to crack that question. असांजी वधि खां वधीक कोशिशि आहे। उन खां पोइ चो पंजे पार्ट ऑफ स्पीच ते जेको आहे एडवर्ब, एडवर्ब खे सिंधी चइबो आहे ज़र्फ़। हाणे एडवर्ब ॾेखारींदो छा आहे, इट शोज़ क्वालिटी, क्वांटिटी, नंबर, असर्शन, नेगेशन, इंटेरोगेशन, टाइम एंड प्लेस। हाणे एडवर्ब ई 8 शयूं ॾेखारींदो आहे। ठीकु आहे, हाणे एडवर्ब ऐं एडजेक्टिव जूं 3 कैटेगरियूं साॻियूं आहिनि जेके तव्हां ऑलरेडी सम्झी बि चुका हूंदा। उहे कहिड़ियूं, हिकु आहे क्वालिटी या एडजेक्टिव में बि हुई, ॿियो आहे हे क्वालिटी आहे एडजेक्टिव में बि हुई, क्वांटिटी बि एडजेक्टिव में हुई, नंबर बि इन में एडजेक्टिव में हुया। हाणे हिते जेका अलहदा करण वारी शइ कहिड़ी आहे त हाणे एडजेक्टिव जी जेका क्वालिटी हुई उहा हुई ब्यूटीफुल। एडजेक्टिव जी जेका क्वालिटी हुई उहा हुई फॉर एग्ज़ाम्पल इंटेलिजेंट, एडजेक्टिव आहे ही इज़ एन इंटेलिजेंट बॉय। हाणे एडवर्ब ऐं एडजेक्टिव जी क्वालिटी में कहिड़ो डिफरेंस आहे हे बि क्वालिटी। एडवर्ब जी क्वालिटी जो मतिलबु छा आहे, उहा क्वालिटी, उहो क्वालिटेटिव वर्ड, उहो वर्ड जेको कंहिंजी मेरिट या डीमेरिट में इस्तेमालु थिए, लेकिन उन जे पोयां एल वाई लॻल हुजे, एल वाई उन जे पोयां एज़ जेको आहे सफिक्स लॻल हुजे, एल वाई जंहिंजे पोयां लॻल हुजे, सम्झी वञे उहो छा आहे, उहो एडवर्ब जे तौर ते इस्तेमालु थियल आहे। मिसाल तौरु जेकॾहिं सेंटेंस में तव्हांखे मिले शी इज़ अ ब्यूटीफुल गर्ल। हाणे ब्यूटीफुल छा आहे, उहो हिकु छोकिरी जी तारीफ़ में लफ़्ज़ बयानु थियल आहे, उन छोकिरी जी क्वालिटी खे ॾेखारे थो, उहो एडजेक्टिव आहे। जेकॾहिं हुजे शी इज़ स्पीकिंग ब्यूटीफुली, हो ख़ूबसूरती सां ॻाल्हाए थी। हाणे ब्यूटीफुली जॾहिं उन एडजेक्टिव जे पोयां, एडजेक्टिव जी क्वालिटी जे पोयां एल वाई लॻी वञे त उहा रहंदी क्वालिटी, पर कंहिंजी क्वालिटी थी वेंदी, एडवर्ब जी क्वालिटी थी वेंदी। आम ज़बान में तव्हां चई सघो था उहो वर्ड जंहिंजे पोयां एल वाई लॻल हुजे, उहो वर्ड 99.9% एडवर्ब हूंदो आहे, एडवर्ब जी क्वालिटी में हूंदो आहे। कीअं, हिकिड़ो 99.9% छो चयो त कुझु ॿियो बि थी सघे थो। मिसाल तौरु असां वटि हिकिड़ो ॿियो वर्ड आहे अर्ली। हाणे अर्ली जे पोयां बि एल वाई लॻल आहे, लेकिन इहो एज़ एडजेक्टिव इस्तेमालु थींदो आहे। इहो वरी 99% एडजेक्टिव इस्तेमालु थींदो आहे, 1% एज़ एडवर्ब इस्तेमालु थींदो आहे। ठीकु आहे, हाणे हे ॾिसी सघो था तव्हां एल वाई असां एज़ सफिक्स पंहिंजे हथ जो हयो आहे, जेकॾहिं एल वाई कटूं बि तॾहिं बि जेको वर्ड आहे उहो सेम रहंदो, सेंस सेम रहंदो, सिर्फ़ु इहो जेको एडवर्ब जी क्वालिटी में कन्वर्ट थी वेंदो एडजेक्टिव जी क्वालिटी में।
ठीकु आहे। लेकिन हिन एल वाई खे जेकॾहिं तव्हां कटींदो तव्हां ॾिसी सघो था हिते अर्ली माना ईयर थी वेंदो। ईयर ॿी शइ आहे, अर्ली ऐं ईयर में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। इन जे करे हे एल वाई एज़ सफिक्स न आहे। हे जेको एल वाई एज़ सफिक्स इस्तेमालु थियल आहे, अहिड़ा वर्ड जंहिंजे पोयां एल वाई एज़ सफिक्स इस्तेमालु थियल हुजे उन खे छा चइबो आहे, उहे वर्ड कंहिं क्वालिटी में वेंदा, पर कंहिंजी क्वालिटी एडवर्ब जी क्वालिटी में। अच्छा, उन खां पोइ सेम केस आहे क्वांटिटी सां, त जेकॾहिं एडजेक्टिव जी क्वांटिटी जेका हूंदी उहा हूंदी हाफ, ठीकु आहे न। जेकॾहिं उन साॻी क्वालिटी खे क्वांटिटी खे एडवर्ब जी क्वांटिटी में कन्वर्ट करणो आहे, उनजे पोयां एल वाई लॻाई छॾींदो, छा थींदो, हाफली। हाणे हुते हुयो फुल एडजेक्टिव आहे, जेकॾहिं उनखे फुल्ली एल वाई पोयां ॾेई छॾींदोसि, हाणे इहो एडवर्ब थी वेंदो। हुते आहे पार्शल एडजेक्टिव आहे, ठीकु आहे, पार्शली हिकिड़ो एल वाई ॿियो ॾेई छॾींदोसि, हाणे एडवर्ब जी क्वांटिटी थी वेंदो। एडजेक्टिव जी क्वालिटी, एडवर्ब जी क्वालिटी, एडजेक्टिव जी क्वांटिटी, एडवर्ब जी क्वांटिटी में फ़र्क़ु सिर्फ़ु छा आहे, एल वाई जो आहे, ॿियो कुझु बि न आहे। अच्छा, उन खां पोइ एडजेक्टिव में बि नंबर हुयो, एडवर्ब में बि नंबर। हाणे एडवर्ब जा नंबर छा आहिनि, एडवर्ब जा नंबर आहिनि वंस, ट्वाइस, थ्राइस। इहे एडवर्ब जा जेके आहिनि नंबर आहिनि, इहे टाइम बि ॾेखारींदा आहिनि, नंबरिंग बि ॾेखारींदा आहिनि, वंस, ट्वाइस, थ्राइस, ठीकु आहे। ऐं ॿियो जेके आहिनि फर्स्ट, सेकंड, थर्ड, हाणे जेके उहो तव्हांखे ॿुधायो 1 2 3 4, उहे सिर्फ़ु एडजेक्टिव वटि आहिनि। जेके तव्हांखे चया फर्स्ट, सेकंड, थर्ड, उहे कॾहिं एज़ एडजेक्टिव इस्तेमालु थींदा आहिनि, कॾहिं कॾहिं एज़ एडवर्ब इस्तेमालु थींदा आहिनि, ठीकु आहे। पोइ हाणे उहे एडवर्ब में बि वेंदा, एडजेक्टिव में बि वेंदा। तव्हांखे सेंटेंस में ख़ुदि खे डिसाइड करिणो पवंदो त एज़ एडजेक्टिव इस्तेमालु थियल आहिनि या एज़ एडवर्ब इस्तेमालु थियल आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ एडवर्ब ॿियो छा ॾेखारींदो आहे, एडवर्ब ॾेखारींदो आहे असर्शन। असर्शन जी माना हूंदी आहे हाकार। कंहिं शइ जे लाइ असीं हा करूं था, इक़रार कयूं था, उनखे असर्शन चइबो आहे। उहे सॼा वर्ड इंग्लिश ग्रामर में, इंग्लिश ॿोली में जेके हा खे ज़ाहिर करनि, कंहिं शइ जे इक़रार खे ज़ाहिर करनि, उनखे छा चइबो आहे, असर्शन चइबो आहे। उहे असर्शन में वेंदा आहिनि वर्ड, ऐं असर्शन जी कैटेगरी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एडवर्ब वर्ड आहे। हाणे हा जे लाइ कहिड़ा वर्ड असां इस्तेमालु कंदा आहियूं, फॉर एग्ज़ाम्पल यस, ऑफकोर्स, श्योरली। हाणे श्योर हूंदो त एडजेक्टिव हूंदो, श्योरली एल वाई पोइ आणंदासीं त एडवर्ब थी वेंदो। डेफिनेट एडजेक्टिव आहे, डेफिनेटली छा थी वेंदो, एडवर्ब थी वेंदो, ठीकु आहे। इहे सॼा वर्ड जेके हा जे लाइ इस्तेमालु थियनि। उन खां पोइ एडजेक्टिव एडवर्ब ॿियो छा ॾेखारींदो आहे, नेगेशन। नेगेशन माने उहे सॼा वर्ड जेके न खे, इनकार खे ज़ाहिर करनि, उहे नेगेशन में वेंदा आहिनि। उहे सभु वर्ड एडवर्ब में हूंदा आहिनि, जीअं नो, नॉट, नेवर, नीदर वग़ैरह वग़ैरह। उन खां पोइ एडवर्ब ॿियो छा ॾेखारींदो आहे, इंटेरोगेशन। हाणे इंटेरोगेशन वारी कैटेगरी प्रोनाउन वटि बि हुई। हाणे प्रोनाउन जे वक़्त में तव्हांखे मां ज़रूरु ॿुधायो हूंदो त हाणे वाट, विच, हू, हुम, इहे सभु एज़ प्रोनाउन जा इंटेरोगेटिव वर्ड इस्तेमालु थींदा आहिनि। हाणे जेके क्वेश्चन वारा वर्ड, इंटेरोगेटिव वर्ड एज़ प्रोनाउन इस्तेमालु न आहिनि थींदा, उहे एडवर्ब जे तौर ते इस्तेमालु थींदा आहिनि। हाणे एडवर्ब जा प्रोनाउन इंटेरोगेटिव वर्ड कहिड़ा आहिनि, वाई। वाई जॾहिं बि इस्तेमालु थींदो एज़ एडवर्ब इस्तेमालु थींदो। हाउ, इहे ईंदा सभु क्वेश्चन करण जे लाइ, छो त इंटेरोगेटिव आहिनि। वाई, हाउ, वैन, वेयर, इहे वर्ड जॾहिं बि इस्तेमालु थींदा, यादि रखे छॾियो। इहे वर्ड तव्हांखे कॾहिं बि कंहिं एग्ज़ाम में पुछा वञे त वाई छा आहे, पार्ट्स ऑफ स्पीच में तव्हां चवंदव एडवर्ब आहे। हाउ एडवर्ब आहे, वैन एडवर्ब आहे। हे क्वेश्चन जे करे इस्तेमालु थियनि, तव्हां चवंदव एडवर्ब आहे, ठीकु आहे। पर जेकॾहिं वाट, हू, हुम, इहे वर्ड जॾहिं इस्तेमालु थियनि, विच, हू सो एवर, हूज़, इहे सॼा वर्ड छा आहिनि, इहे इंटेरोगेटिव आहिनि, पर इहे कंहिं वटि आहिनि, इहे प्रोनाउन वटि आहिनि, हे एडवर्ब वटि आहिनि। एडवर्ब जी ॿी कैटेगरी, सेकंड लास्ट कैटेगरी कहिड़ी आहे, टाइम। एडवर्ब छा ॾेखारींदो, टाइम ॾेखारींदो, कंहिं शइ जो वक़्तु ॾेखारींदो आहे। मिसाल तौरु, इट इज़ हैपनिंग नाउ या राइट नाउ। नाउ माना हाणे, हाणे इहे वक़्तु ॾे इशारो आहे। देन, आई विल सी यू देन, मां तोसां पोइ मिलंदुसि। हाणे इहो वक़्तु ॾेखारे थो, इहो बि एडवर्ब में आहे। आई विल मीट यू सून, मां जल्द तोसां मिलंदुसि। हाणे इहो छा ॾेखारे थो, टाइम ॾेखारे थो। टाइम वारा जेके वर्ड आहिनि, जेके टाइम ॾे इशारो करनि था, इहे सभु वर्ड कंहिं में वेंदा आहिनि, एडवर्ब वटि। एडवर्ब जी लास्ट कैटेगरी कहिड़ी आहे, असां वटि जेका शइ लास्ट एडवर्ब ॾेखारींदो आहे, उहा आहे प्लेस। हाणे प्लेस जी यादि रखे छॾियो, प्लेस जूं वरी ॿ कैटेगरीज़ आहिनि। हाणे जेकॾहिं प्लेस जो नालो खणूं था त उहा प्लेस नाउन थी वेंदी। मिसाल तौरु, आई विल सी यू इन सखर, मां तोसां सखर में मिलंदुसि। हाणे जेकॾहिं सखर जॻह आहे, उन जो जेकॾहिं नालो अची वञे त उहो नाउन आहे। जेकॾहिं नालो न हुजे, सिर्फ़ु इशारो हुजे जॻह ॾे, उहो एडजेक्टिव। फॉर एग्ज़ाम्पल, आई विल सी यू देयर। हाणे देयर सखर थी सघे थो, किचन थी सघे थो, उताक थी सघे थो, कमिरो थी सघे थो, अमेरिका थी सघे थो, काई ख़बर कोन्हे, सिर्फ़ु जॻह ॾे इशारो आहे। जॻह ॾे जॾहिं इशारो हुजे त उहो वर्ड एडवर्ब ॾे वेंदो। जॻह जो नालो हुजे, सखर, कराची, किचन, उताक वग़ैरह वग़ैरह, उहो वरी नाउन आहे। उमेदु आहे तव्हांखे सभु कुझु सम्झ अची वियो हूंदो। वॾी महिरबानी।